अॼु मां हिकु अहिड़े माण्हू जे क़बर ॾांहुं पियो वञा जिथे को आवाज़ु नथो अचे, पर यादूं उन्हनि जी गूंज अञा ताईं वक़्त जे कननि में ॿुधी सघिजे थी। हू जॾहिं ज़िंदा हो त ॼणु वक़्तु बि संदसि एतिराम कंदो हो। पघर में फाथल ग़रीब जी पेशानी चुमण में खेसि फ़ख़्रु महसूसु थींदो हो। हू वॾो माण्हू ज़रूरु हुयो, पर दिलि सां हमेशह ग़रीबनि जो दोस्त रहियो। मुंहिंजो सफ़रु आहे लाड़काणे खां रते देरे वेंदे मूंखे नलको मिलियो। मूं हथु मुंहुं धोतो ऐं हीअ कोठड़ी ॾिठी जेकी मुसाफ़िरनि जे लाइ ठहियलु हुई, जेको सुठो अमल हुयो। हथु मुंहुं धोई करे रुमाल खे वेढ़े करे वरी मां पंहिंजे सफ़र जो आगाज़ कयो। रते देरे सिधो पहुतुमि। रते देरे शहर खां पहिरियां ई त्रिकुंडो पार्क थो अचे ऐं शहदाद कोट वारे रोड सां मोहतरम शहीद बशीर ख़ान कुरैशी जी आख़िरी आरामगाह आहे। शहीद मोहतरम बशीर ख़ान कुरैशी जी आख़िरी आरामगाह ॾांहुं मुंहिंजो ही पहिरियों सफ़रु हुयो। लाड़काणे खां 17 खां 18 किलोमीटर जे फ़ासिले ते ही शहीद मोहतरम बशीर ख़ान कुरैशी जी आख़िरी आरामगाह आहे। मुंहिंजो ही सफ़रु पहिरियों सफ़रु हुयो जेको मूं मोटर साइकिल ते तइ करे सिधो पहुतुमि शहीद बशीर ख़ान कुरैशी जी आख़िरी आरामगाह ते। जॾहिं हिन अङण ते पहुतुमि त मूंखे हीअ टांकी नज़र आई ऐं टांकी में राह वेंदड़ पाणी पी रहिया हुया ऐं ओड़े पाड़े वारा बि पाणी ड्रमनि में भरे रहिया हुया। मुंहिंजी मोटर साइकिल जो रस्तो कंहिं क़बर ॾांहुं त हो, पर हक़ीक़त में उहो सफ़रु दिलि जी उहा कुंड हुई जिते हिकु भलो माण्हू हमेशह जे लाइ सुम्ही पियो आहे। शहीद बशीर ख़ान कुरैशी जी जॾहिं क़बर ते पहुतसि त फ़िज़ा में हिकु रूहानी ख़ामोशी हुई। उहो माॻ जिते वक़्तु बि ॼणु अदब सां बीही रहियो हुजे। मुंहिंजी नज़र साइड में रखियल हिकु पेटीअ ते पई जिथे निमाज़ जे लाइ मुसला ऐं तलावत जे लाइ क़ुर शरीफ़ पियलु हुयो, जेको मूंखे तमामु ई घणो सुठो लॻो। शहीद मोहतरम बशीर ख़ान कुरैशीअ खे मूं कुल बख़्शिराया ऐं अॻिते वधियुसि त मुंहिंजी मुलाक़ात फ़क़ीर मोहम्मद असलम पीरज़ादो साहब सां थी। फ़क़ीर मोहम्मद असलम पीरज़ादो साहब मूंखे ब्रीफ कयो। मूंखे ॿुधाईंदे चयो त मां हितां जो सार संभालींदड़ आहियां। हिते गुल ॿूटा वण टिण जेके बि ॾिसो था, हिन जी मां सार संभाल, हिन खे पाणी वग़ैरह ॾींदो आहियां। जेके महिमान ताईं ईंदा आहिनि उन जी ख़िदमत बि कंदो आहियां। अॻिते वधियुसि त मूंखे तरक़ियाती कमु नज़र पे आयो। ही जेकी बि ज़मीन आहे शहीद बशीर ख़ान कुरैशी जिते दफ़न आहे, उहा 4 एकड़नि ते मुश्तमिल आहे। शहीद मोहतरम बशीर ख़ान कुरैशी साहब जी आख़िरी आरामगाह ते तरक़ियाती कमु बि हली रहियो हुयो। जिते मां हींअर चढ़ी रहियो आहियां, इहा स्टेज आहे ऐं हीअ बि थोरी देरि में ठहण वारी आहे, छो जो वरसीअ जो प्रोग्राम बि अची वेझो पहुतो आहे। दोस्तो, हिन जॻह ते मूंखे तमामु घणो सुकून मिलियो, राहत मिली, शांती लॻी पई। बिल्कुलु हिते कुझु नलका बि लॻल हुया। हिकु नलके खे जॾहिं मूं गेड़ियो त हिन मां थधो पाणी निकिरी आयो। ऐं गर्मीअ में जॾहिं तव्हांजे जिस्म ते, जॾहिं तव्हांजे पेरनि ते या तव्हांजे चहिरे ते थधो पाणी लॻंदो आहे त तव्हांखे तमामु घणो सुकून महसूसु थींदो आहे, जीअं मूंखे हींअर थी रहियो आहे। सो हींअर शहीद बशीर ख़ान कुरैशी जे अङण जो जेको नलको आहे, उन जो मूं पाणी पीतो। पाणी पी करे पंहिंजे मुंहं खे बि धोतो, वारनि खे पाणी हयो ऐं पोइ ही सॼा मंज़र पंहिंजी कैमरा जी अखि में क़ैद करे पंहिंजी मंज़िल तरफ़ यानी लाड़काणे ॾांहुं रवानो थियसि।